जमायत जो प्रोग्राम थियो तव्हां वटि कीअं लॻो तव्हांखे? असांखे फर्स्ट क्लास लॻो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी वांदो माण्हू जी वीडियो सां मोहम्मद अमीन मजदाणो हाज़िर ख़िदमत आहे। दोस्तों अॼु अलहमदुलिल्लाह असां बांदी शरीफ़ आया आहियूं ऐं ॻोठ सूमर खान ख़ासि केली में मौजूदु आहियूं। गौसिया जमायत जो प्रोग्राम आहे। अलहमदुलिल्लाह मूं सां गॾु मुंहिंजो उस्ताद वकार अहमद वीसर ऐं ॿी जमायत बि मौजूदु आहे ऐं असां सां गॾु हिन ॻोठ जो रहाकू मोहम्मद यासीन फ़कीर ख़ासि केली। साईं तव्हांखे कीअं लॻो? साईं वाह वाह लॻो साईं वाह वाह। अच्छा, हे दोस्त जेका जमायत आयल आहे इहा असां कचहरी सुठी लॻंदी इंशाअल्लाह। अच्छा सर, तव्हांखे महिमान नवाज़ी जो अंदाज़ भाऊ वारनि जो कीअं लॻो? साईं माशाल्लाह तमामु बहितरीन। ऐं असां अॻु में बि काफ़ी प्रोग्राम हिते करे आहियूं। तमामु घणा मोहबती माण्हुनि गौस बावलक जा सचा फ़क़ीर आहिनि ऐं जमायत जी दिलि सां ड्यूटी ॾींदा आहिनि। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक हिननि जी ड्यूटी पंहिंजी बारगाह में मुर्शिद गौस सदके क़बूल फरमाईंदो। ऐं असांखे बि उमेदु आहे त असांखे पंहिंजे दुआनि में यादि रखंदा ऐं अलाह कंदो इहे सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। इंशाअल्लाह मोहबती माण्हू आहिनि, बहितरीन।
थई मजलस मोहम्मद मीर जी सुभान अल्लाह बदे हथ दबसा तू त पेरे जुती लाहे रखु समाजी सजावत मिठो मोहम्मद हिन मेल में जो समय में सरदार पार मोहम्मद आयो समय में सरदार पार मोहल्ला आयो समय में सरदार पार मोहल्ला आयो 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 आज समय में सरदार पार मोहल्ला आयो समय में सरदार पार मोहल्ला आयो समय में सरदार पार मोहल्ला जनो पायो जान तू त बीठो बाजार में लोक लख्यो हई की न की तू त सारो ही सुभान मके आई मुल्तान तू त रोज नमाजो प्यो पढ़े मंझे मके मुल्तान गौसल घोड़ियों दी भल्ला के मुल्तान गौसल भल्ला गो 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 भल्ला के मुल्तान गौसल भल्ला मुर्शिद मुल्तान धणीअ जी मूं वधी वाग झली आधर ॾींदो उन्हनि खे अची ओखिय वेल हले भला रन भलिया रीत चावल ते बुझे मुर्शिद मौजे ते आला छट वली जो 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 मुर्शिद मौजे ते आला छट वली कलमो को जे दिन जे ऐं कलमो कुल कुर्बान कलमो जनी जे कलब में सितम सजा मेहमान सती बसदा को जो जो आहे आमदा कल में जे आधार उम्मत पार हलंदे कल में जे आधार उम्मत पार हलंदे कल में जे आधार उम्मत पार हलंदे पार हलंदे पार हलंदे पार हलंदे पार अज कल में जे आधार उम्मत पार हलंदे कल में जे आधार उम्मत पार हलंदे समझी कर समाय थई मजलस मोहम्मद मीर जे बधे हथ दबसा तू त पे जुदी लाहे रखु समय जैसे जो मोहम्मद थई मेल में जो समय में सरदार पार मोहम्मद आयो समय में सरदार पार मोहम्मद आयो समय में सरदार पार मोहम्मद आयो 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 आयो
कंदो करम कची चवे ऐं मुर्शिद मेहरबान उते अली शाह चयो मुर्शिद मुझे दे आला छंद अली मुर्शिद मुझे दे आला भल्ला 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 बेड़ा दुख लही तपसंदा सी पिड़ पीरन जा आई कासम चब कही रात रही आई सुबह सलामी पीर जा पीर पियारा पर थी आया मुरीद खादिम के रसाल पीर पियारा पर थी आया खादिम अल्लाह हो पीर पियारा पर थी आया खैर सहाया पीर पियारा पर थी आया मुरीद खादिम खैर सहाया कलमो कुंज दीन जी कलमो कुल कुरान त कलम जनी जे कलब में ते तमुसल जावे माना हेलो मियां तख्तियों पसंदा कान जनी जो जो आई मदा कल में जय आधार उम्मत पारे आला हो कल में जय आधार उम्मत पारे आला हो कल में जय आधार उम्मत पारे आला हो पारे हला दिव पारे हला दिव पारे हला दे पार अज कल में जय आधार गौसला आलम गोरसा तू सुनो जो असांजा साल त खुदा लगे न खादिमन जा तू खासा रख जो ख्याल भला इन जा बाल गणियों गणी दम के तेरा जिंदा है जिंदा है गौसल आलम जिंदा है जिंदा है गौसल आलम जिंदा है जिंदा है जिंदा है गौसल आलम जिंदा है जिंदा है जिंदा है दिलों भी दस्तगी रखे जको साली सड करे ऐं अकल मंझि हाशिम शाह चवे दवालो पीर वरे तोड़े पंध परे तबे कंदो मारे मुरीदन ते मुर्शिद बीठो संड करे बादल जातो पंध लिखे 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 मुर्शिद बीठो संड करे बादल जातो पंध लिखे
दोस्तों अल्हम्दुलिल्लाह हींअर असां विच व्लॉग तो ठाही आहे बांदी में दोस्तनि खां जेको आहे सो प्रोग्राम खां बाद में मोकलाणी कयूं था ऐं असांजो प्यारो दोस्त छा चई गुलाम मुस्तफ़ा किथे मां गिल साईं गुलाम मुस्तफ़ा जी सही जमायत जो प्रोग्राम थियो तव्हां वटि कीअं लॻो तव्हांखे असांखे फर्स्ट क्लास लॻो अच्छा का कमी पेशी कमी पेशी कान्हे मुंहिंजा सोना साईं अच्छा साईं असां फ़क़ीर असांजो वॾो आहे खलीफ़ा मुश्ताक ख़लीफ़ो मुश्ताक खां पुछा कंदासीं साईं हिते साईं मुश्ताक वटि पंहिंजो गुलाम मुस्तफ़ा वटि जेको प्रोग्राम थियो कीअं लॻो तव्हांखे साईं बाक़ायदे सां महबूब जी सना थी बाक़ायदे कचारे चे सॼी राति महफ़िल हले भलो कमु थियो सुभान अल्लाह ही सॼी जमायत माशाल्लाह गॾु आहे असां सां फोन चाहे हाँ चाहे मां तेरी फोन भाई नेक्स्ट प्रोग्राम जे लाइ इजाज़त अल्लाह हाफ़िज़